हाँ, बाबे सां वाइदो ज़रूर कयो अथमि, पर बस ठीक है, तू मुझे वेझो न ईंदो कर। चओ ठहियो छॾ हिननि ॻाल्हियुनि खे। हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए मूंखे, हिननि नौकराणियुनि जे हूंदे सूंदे घर जो कमकार तूं छो थी करीं? सलाह ॾियण जी महिरबानी। तुंहिंजे इत्तला लाइ अर्ज़ आहे त बाबे जी मानी मां पंहिंजे हथनि सां पचाईंदी आहियां। हा, इहा ॻाल्हि मूंखे बि वणी। मां पाण चाहींदो आहियां त घर जो रंध पचा और तूं पंहिंजे हथनि सां पाण कनि त वधीक सुठो। लखमीर जी, मसे लखमीर नालो खयो थी, हुकुम कर। बकवास न कर। मां तोखे इहो ॿुधाइण चाहियां थी त जॾहिं मां तोसां ॻाल्हाइण पसंदि नथी कयां त हर भरू पंहिंजो मथो छो थो खपाई? हा, वञी बाबे जो मथो खा, उथ। लाल, मूंखे हिते ईंदे हेतिरा ॾींहं थिया आहिनि, पर तुंहिंजी कावड़ में घटिजे कोन थी। आख़िर तूं मूंखां एतिरो ख़फ़ा छो आहीं? मां बि ॿियनि वांगुरु इंसान आहियां। तोखे ग़लत फहमी थी आहे। तूं इंसान न आहीं। ॾिस, मूंखे हरू भरू तंग न कर। बाबे सां वादो कयो आहे, न त अहिड़ी ॿुधायां जो या उमिरि न विसरई। मूंखे हिकिड़ो दफ़ो आज़माए त ॾिस लाल। तो जहिड़े सां न दोस्ती चङी आहे न वरी दुश्मनी। पर तूं मूंसां दुश्मनी रखी रही आहीं लाल। इन ॻाल्हि जी तोखे तॾहिं ख़बर पवंदी जॾहिं तुंहिंजी मूंसां तव्हांजी फोन आई आहे। हेलो हेलो, सरकार आप कमदार लिमू पियो ॻाल्हायां। हा, छा ॻाल्हि आहे? सरकार वॾो ज़ुल्म थियो आहे। रहित महताब ख़ान हिकु हादसे में फौत थी वियो आहे। छा पियो चईं? भुलियो त न आहीं? न सरकार, भुलियो कोन आहियां। लाश तमामु बुरी हालत में आहे। मुंहुं बि सॼो चिचिल अथसि। कपिड़ा त महताब ख़ान जा पातल अथसि ऐं कपिड़नि मां शनागादी कार्ड बि महताब ख़ान जो निकितो आहे। हाणे जीअं तव्हां हुकुम कयो सरकार। चऊं तूं सभु ज़रूरी इंतज़ाम करे छॾ, मां अचां थो। ऐं हा, सभिनी मिटनि माइटनि दोस्तनि यारनि खे इतला करे छॾिजांइ। हाज़िर सरकार, हाज़िर। खैर ताहिब, जैसे महताब खान के हादसे में फौत थी वियो आहे। चाचा तव्हां अंदर अचो। डॉक्टर साहब, कीअं आहे महताब खान? चाचा, अञा साॻी हालत अथसि। पोइ डॉक्टर साहब छा थींदो? अॼु मूं कुझु वधीक टेस्टूं कराइण लाइ चयो आहे। टेस्टूं अची वञनि त ख़बर पवे। मूंखे त का वॾी गड़बड़ थी नज़र अचे। बहरहाल फिक्र न कयो, अलाह भलो कंदो। डॉक्टर साहब कुझु करियो। नंढड़ा नंढड़ा ॿार अथसि, उहे कंहिंजा थींदा सरकार? डॉक्टर साहब मां मिनत थो करियाव। चाचा, मूंखे बि हिन जी जवानी जो ख़्यालु आहे ऐं हर मुमकिन कोशिशि कयां पियो। अलाह मालिक आहे। अस्सलाम वालेकुम। सर दुआ करिजो। बस रे सर, जेको हुकुम धणीअ जो क़बूल आहे। सोटरा हुकुम धणी क़बूल आहे। सरकार, इहो एक्सीडेंट थियो कीअं? अमन खान, महताब खान यार हूंदो हो ज़ोरावर माण्हू। मां त 1000 दफ़ा चयोमांसि त कॾहिं बि वञी त बाबा जीप खणी वेंदो कर। इन करे मां हुनखे जीप ई अलॻि वठी ॾिनी। पर उन जे बावजूद बि बसि ईअं कॾहिं कॾहिं निकिरी पवंदो हुयो। मां सम्झां थो त रोड क्रॉस कंदो हूंदो ऐं उते एक्सीडेंट थी पियो हूंदुसि। बसि अदा,
हयाती पूरी थियणी हूंदी आहे त इहे बहाना थी ईंदा आहिनि। महताब खान जहिड़े माण्हुनि खे शहर में रहणु खपंदो हो साईं। ॻोठनि में पढ़ियल गढ़ियल माण्हू जो कहिड़ो कमु? मरी साहब, मूं त 1000 दफ़ा चयोमांसि खण पैसा वञी अलॻि बंगलो हिकिड़ो वठी कराची में रह, पर वरी बि भाई ज़ोरा वरी त रहंदुसि त बसि ॻोठ में रहंदुसि, छा कजे। बसि अदा महताब खान त पाणी वांगुरु शफ़ाफ़ शख़्स हो, जहिड़ो अंदरि तहिड़ो ॿाहिरि। अलाह शल बिश्त में जाइ ॾेसि। बसि अदा अलाह साईं वटि बि अहिड़नि माण्हुनि जी ज़रूरत आहे। हा अलाह साईं खेसि जन्नत में जॻह ॾेसि। आमीन। तूं ज़ालिम आहीं, तूं खूनी आहीं, तूं कूड़ो आहीं, तूं मकिरेल आहीं। महताब खान खे तो मारायो आहे, मुंहिंजे यार खे तो मारायो आहे, हाथी खे बि तो साड़ायो, मुंहिंजे नंढड़े मासूम मन्नू खे बि तो साड़ायो। सॼे मुल्क खे बातूं ॾींदे, हिननि खे बि मारंदे, हिननि खे बि साड़ाईंदे, अनु खे बि मार। असांजे ॻोठ जो हिकिड़ो चरियो माण्हू आहे, रग छिड़ी वई अथसि बसि। डॉक्टर साहब, रिपोर्टनि में छा आयो आहे? चाचा चाचा मूंखे अफ़सोस आहे त हिन जो इलाजु हाणे हिते कतई नामुमकिन आहे। इहो छा था चओ डॉक्टर साहब? हा चाचा, हिन जो इलाजु हाणे इंग्लैंड में ई थी सघे थो ऐं इन में तमामु घणे पैसे जी ज़रूरत आहे। डॉक्टर साहब, मां हिन शख़्स लाइ कुझु बि करे सघां थो, हिन खे अहिड़नि हालनि में कोन छॾींदुसि। त पोइ बिना देरि को बंदोबस्तु करे वठो, छो त जेकॾहिं हिन जो इलाजु बर वक़्तु न थियो त शायदि ई सॼी उमिरि। न न डॉक्टर साहब, अॻिते कुझु न चओ। मूं हिन जे पीउ जो निमक खाधो आहे, मां हुनखे हराम थियणु कोन ॾींदुसि। हिन जो को भाउ को मिट माइट कोन्हेसि छा? डॉक्टर साहब, हिन बदनसीब वटि सभु कुझु आहे। हिन जो हिकु भाउ बि आहे, पर हू इंतिहाई ज़ालिम माण्हू आहे। ईअं सम्झो त हिन जे हिन हालत जो कारण बि उहो ई आहे। हा, बाक़ी हिकु सौटु अथसि, रसूल बख़्श ख़ान, ॾाढो शरीफ़ माण्हू आहे। त पोइ तव्हां हुन ॾे वञी त ॾिसो, मतां हू को हल ॻोल्हे कढी वेठे। मूंखे त हिन जी जवानी ते रहम थो अचे। मूंखां जेकी पुॼंदो सो तव्हांजी मदद कंदुसि, बल्कि मां तव्हांखे पंहिंजे उस्ताद डॉक्टर ॾे ख़त बि ॾींदुसि जेको तव्हांजी पूरी मदद कंदो। महिरबानी डॉक्टर साहब, महिरबानी। मां रसूल बख़्श ख़ान वटि पहुचां थो। हा, जल्दी वञो। अदा, मुंहिंजी त इहा सलाह आहे, हली रेस सां रज़ा इलाज करे अचिजे। अरे यार, रईस खाम खां बेइज़्ज़तो करे मोकिली अथई, ख़बर कोन थी रईस जी। कीअं बि असांखे हलणु घुरिजे, न हलंदासीं त बि नाराज़ थींदो रहेसि। हा यार, सच थो चवी। पोइ जेकी सलाह कयो जल्दी कयो, हली थी अचूं, काॾे रेस निकिरी न वञे। इहे न त कंबी सीड़ायूं ऐं कुझु वरे बि कोन। पोइ जेकी संगति सलाह। उथो भला, उथो उथो। वियो वियो वियो। जी चवां सरकार। ही छो आया आहिनि? सरकार ही रेस महताब खान जो थियण आया। त तव्हां महताब खान उज़ुरफ़ाई करण आया हो? साईं दुआ घुरो। आवाज़ न कर। ॿिन्हिनि जो कमकार छॾे हिते वेठा आहिनि। बाक़ी हुते कमु केरु कंदो? साईं, असां त पेर भरण आया आहियूं। त पंहिंजी हैसियत ॾिठी अथव जो हलिया मूंसां कुलो हणण? हलो त कयां न पुछड़ो। उधर ग़लती है बात। तव्हां छा सम्झो आहे त मां तव्हांखे सोनो ताज पाराए वापसि कंदुसि? हा, गुम कर पंहिंजी शकल। यादि रखजांइ, जेकॾहिं पंहिंजे पाण कुझु सम्झी न त खल लाइ छॾींदुसि। मां रईस उस्मान खान ॾे वञी रहियो आहियां। भई महताब खान जुमाणे बंदोबस्तु करे छॾिया, मतां मां वापसि न अची सघां। पुट, हिते अल्फ अंबो ऐं बेबदक न आहे पढ़बी। मैं तो पोइ हिते छा पढ़बो आहे? ई ॾिस, हिते ABCG पढ़बो आहे। यानी अंग्रेजी? अंग्रेजी। हाणे कर, मां तोखे सबक थी यादि करायां। चओ A B C D।
लक्ष्मा पुट जी अबू तू हमेशा दिलेरी सां कमु कयो आहे ऐं तूं हालात सां मुड़ुस माण्हू थी मुक़ाबिलो कंदी रही आहीं। पर अबू तव्हां चवण छा था चाहियो? पुट अॼु जी अख़बार में हिकु मनहूस ख़बर छपी आहे। कहिड़ी अबू ॿुधाए छो नथा? महताब ख़ान हिकु हादसे में फोत थी वियो आहे। छा? लक्ष्मा पुट जी अबू तू हमेशा दिलेरी सां कमु कयो आहे ऐं तूं हालात सां मुड़ुस माण्हू थी मुक़ाबिलो कंदी रही आहीं। पर अबू तव्हां चवण छा था चाहियो? पुट अॼु जी अख़बार में हिकु मनहूस ख़बर छपी आहे। कहिड़ी अबू ॿुधाए छो नथा? महताब ख़ान हिकु हादसे में फोत थी वियो आहे। छा? शायद ख़ुदकुशी कई हूंदी। न पुन मुंहिंजी मामा त मरी नथी सघे। ईअं नथो थी सघे। इहो कूड़ आहे। हिम्मत कर पुट हिम्मत कर। असांखे एहसास आहे त तोसां ई महताब ख़ान सां लखमीर ख़ान ज़्यादती कई आहे। असांखे ज़माने सां असां मजबूर हुआसीं पुट। न अबू माता वापसि ईंदा ज़रूरु ईंदा। पंहिंजे नापागड़े नजमा खे ॾिसण ज़रूरु ईंदा। ज़रूरु ईंदा। अमीर स्वानट दिया अमीर अमरपाल महताब खान? हाँ सरकार बेचारे जे नसीब में के ठोकरूं लिखियल आहिनि से पियो भोगे। अलाए त कहिड़ी ख़ता जी सज़ा पई मिलेसि। पर चाचा महताब खान त मरी चुको आहे। न न सरकार ईअं न चओ। पाण लखमीर ख़ान सां उज़र खाई करे आया आहियूं। सरकार महताब खान ज़िंदा आहे ऐं अस्पताल में दाख़िल आहे। तव्हां ॾिसंदो त तव्हांखे बि एतबार अची वेंदो। पर जेकॾहिं महताब खान ज़िंदा आहे त हू केरु हुयो? सरकार महताब खान मूं वटि आयो हुयो
मां उन लाइ मानी तयारु कराए मोटियुसि त कमरे मां ॾिठुमि त हिकु माण्हू टिप ॾेई खिड़कीअ खां निकिरी वियो ऐं उते कैदीअ जा कपिड़ा पिया हुआ। सरकार शायदि महताब ख़ान खे धकु हणी बेहोश करे उन जा कपिड़ा खणी हलियो वियो। अच्छा त इहा ॻाल्हि आहे, सम्झी वियुसि, बिल्कुलु सम्झी वियुसि। सरकार हाणे त वीचारो न खाए थो, न पीए थो, न ॻाल्हाए थो, न ॿोलाए थो, सॼो ॾींहुं छित में अखियूं अथसि। मुंहिंजा ख़ुदा। सरकार ॿिए कंहिं में उमेद कोन सम्झी, सॼो कोन ॾिठुमि। उन मूंसां तव्हांजो ऐं तव्हांजी हमदर्दीअ जो ज़िक्र कयो, उन लाइ मां तव्हां ॾे हलियो आहियां त का वार कयो। सरकार वीचारो बदनसीब बेगुनाह मरी वेंदो ऐं डॉक्टर चयो पिए त हा छा चयो पिए डॉक्टर? चई पिए त जेकॾहिं हिन जो बर वक़्तु इलाज न थियो त ही सॼी उमिरि ठीकु कोन थींदो। सरकार हथ थो वधाओ, कुझु करियो न त मौसूमड़ो बेगुनाह विलोड़जी वेंदो। पर चाचा, महताब ख़ान मुंहिंजो बि सोट आहे, जिगर आहे, रत आहे। तूं छा थो सम्झे त मां हुनखे ईअं ई अकेलो छॾे ॾींदुसि? हा पुट, पर भाउ थी करे लक्ष्मीअ खान ई त हुनखे इन्हनि हालनि ते पहुचायो आहे। पर चाचा, मां पंहिंजे मासूम सोट खे ईअं बेदर्दी सां मरण कोन ॾींदुसि। सरकार डॉक्टर चयो पिए त महताब ख़ान जो इलाज इंग्लैंड मां कराइणो पवंदो ऐं सरकार उन लाइ तमामु घणनि पैसनि जी ज़रूरत आहे। चाचा, तूं इंग्लैंड जी ॻाल्हि थो करे। हुन जी चङ भलाई लाइ जेकॾहिं मूंखे पंहिंजो रत बि ॾियणो पियो त मां हरगिज़ पोइ हिते न हटंदुसि। पर चाचा, तोखे मूंसां हिकिड़ो वाइदो करणो पवंदो। हुकुम करियो सरकार, हुकुम करियो। तूं मूंसां कसम खा त महताब ख़ान जे ज़िंदा हुजण जी ख़बर ॿाहिरि न कढंदे, न त खेसि दुश्मन नुक़सान न पुॼाइनि। सरकार इहो सच मूंसां गॾु क़बर में दफ़न थी वेंदो। इहो मुंहिंजो मुड़ुसाणो वाइदो आहे। ठीकु आहे चाचा, मां हुनखे फौरन ॿाहिरि वठी वञण जो बंदोबस्तु कयां थो। मूंखे हिकिड़ी मच्छी ॾे, मनु खे खाराईंदुसि। राति बि मानी कान खाधी। फतू हा हा रमज़ान ॼाणे थो, मरे त ॼाणे थो। मनुअ खे खाराईंदुसि, मनुअ खे तरे खाराईंदुसि। मम्मी मनुअ खे खाराईंदुसि। हा हा वॾे शौक़ सां खाराए। ते तरे पोइ खाराईंदोसांसि। हा मनु राति बि मानी कान खाधी। हा हा दे दे। हा वठो रमज़ान। पाणी ॿुधी कोन ईंदुसि। न न पाणी नंढड़ो आहे। हा पोइ मच्छी तो मारी आहे। हा हा मनु खे खाराईंदुसि मच्छी। मनु राति बि मानी कान खाधी। मुंहिंजो मनु ख़ुशि थींदो मच्छी खाई। रमज़ान कंहिं ॾिनी अथई मच्छी? कंहिं ॾिनी अथई मच्छी? फतूअ ॾिनी आहे। घर हल घर हल। हा फाती बि चयो अचिजांइ। हलूं था हलूं। हल घर हल घर। लक्ष्मी रे पुत्र, ख़ैर त आहे, तूं अॼु चुप चुप आहीं। हा चाचा साईं, कुझु ॻाल्हाइणो त आहे तव्हां सां। चओ पुटु चओ। चाचा साईं, इहा ॻाल्हि मां तव्हां सां काफ़ी अॻु में कयां हा, पर महताब ख़ान जे ओचिते हादसाती मौत जे करे मां इहा ॻाल्हि तव्हां सां कढी कोन सघियुसि। हाणे उनखे गुज़ारे काफ़ी अरसो गुज़री वियो आहे। चओ पुटु, हुकुम कर। चाचा साईं, अव्हां लाल जी शादीअ जे बारे में कुझु चयो हुयो। हा, पोइ तो जांच वरिती आहे छा? चाचा साईं, मूं बाबा ऐं तव्हांजी दोस्ती ॾिठी हुई। अहिड़ी मिसाली दोस्ती मूंखे किथे बि नज़र न आई। मां चाहियां पियो त तव्हां दिलि में त न कंदव न चाचा साईं?
पुट मां दिल में छो कंदुसि तूं चओ त सही। यकीन करियो जेकॾहिं बाबा ज़िंदा हुजे हा त मां उनखे मोकिलियां हा, पर पुट पुट तूं खुली ॻाल्हि कर न, चवण छा थो चाहीं? चया सही, हूअं त मर्द खे 4 शादियूं जाइज़ आहिनि, मूं त अञा हिकिड़ी कई आहे। सो मां चाहियां थो त लाल सां मां अरे अरे तो त मुंहिंजी ज़बान जी ॻाल्हि खसे वरिती आहे पुट। अरे मूंखे ॿियो छा घुरिजे बाबा, घर में जाइ हुजे त ॿाहिरि छो निहारजे? तूं त मुंहिंजे मारोट जो पुटु रही, मुंहिंजो पाण इहो रायो हो, पर सोचुमि त तूं इनकार करे विझी त मुंहिंजी दिलि ॾुखी थी पवंदी। इन मतिलब त तव्हां राज़ी आहियो न चाचा साईं? मां छो नाराज़ थींदुसि बाबा, छो नाराज़ी थींदुसि? यकीन करियो चाचा साईं, मां लाल जो पूरो पूरो ख्यालु रखंदुसि। मूंखे तो इहा ई उमेद आहे। लक्ष्मी पुट, मां पंहिंजे फर्ज़ खां जल्द आजो थियण थो चाहियां। तूं वञी शादीअ जी तयारी कर, बिल्कुलु शादीअ जी तयारी कर। शादी सादगी सां करी त बि बहितर आहे। चाचा साईं, लाल मञी हलाईंदो। अरे पुट, न्याणियूं निमाणियूं वालदेन जे फ़ैसिले ते राज़ी रहंदियूं आहिनि। ॿियो त तो में कहिड़ी ख़राबी आहे जो हूअ एतिराज़ कंदी? बस त पोइ मां अॼु वञी कराची मां शॉपिंग थो करे अचां। वञ पुट, वञ बस पर मोकिलणी कान्हे का। न मोकिलणी। ये सरकार वञी लाल खे मोकिल। हाज़िर बाबा, तव्हां मूंखे सॾायो छा? हा वे, को कमु हुयो छा बाबा? हा धीअ, जॾहिं माण्हू कुंवारो हूंदो आहे त पंहिंजी शादीअ जा ख़्वाब ॾिसंदो आहे। जेकॾहिं संदसि औलाद जवान थींदो आहे त वरी उन्हीअ जी शादीअ जा ख़्वाब ॾिसंदो आहे। पर जे ध्यान औलाद अथसि त पोइ तेसि ताईं संदसि पेर ततल रहंदा आहिनि, जेसि ताईं हूअ शींहं कुले न आहे चढ़ी। बाबा, बाबा जी तव्हां कहिड़ियूं ॻाल्हियूं पिया कयो? पुट, मूं तुंहिंजी शादीअ जो फ़ैसिलो कयो आहे। पर बाबा, तव्हांखे अकेलो छॾे कीअं वेंदसि? तव्हां मुंहिंजी ख़िदमत मां ख़ुशि न आहियो छा? अड़े थी, तूं मुंहिंजी धीअ बि आहीं त पुट बि आहीं। तो मुंहिंजी अहिड़ी ख़िदमत कई आहे जो पुट बि हुजे हा त उहो बि न करे सघे हा। बसि मूंखे इहो ख़्यालु ॾेही जीअं खाई रहियो आहे त मुंहिंजे मरण खां पोइ तूं कंहिंजी थींदीअ? बाबा, अॼु छा थी वियो आहे तव्हांखे? कहिड़ियूं ॻाल्हियूं पिया कयो अॼु बाबा? पुट, मुंहिंजी ख़ुशी इन्हीअ में आहे त तूं पंहिंजे वर जी वञी थी। पर बाबा, मां तोखां सवाइ मरी वेंदसि बाबा। पुट, तूं को फ़िक्र न कर, हू तोखे ख़ुशि रखंदो। लक्ष्मी हिकु मज़बूत माण्हू आहे। छा बाबा, लक्ष्मी? हा पुट, वो ॾाढो सुठो माण्हू आहे। ऐं ॿियो त मुंहिंजे संगतीअ जो पुटु आहे।
आई माइट भी आहे। बाबा वो ज़ालिम ऐं लालची इंसान है। उनजी पलीत नज़रूं तव्हांजी मिल्कियत ते आहिनि ऐं मूंखे यकीन आहे त हू मूंसां शादी मिल्कियत फबाइण जे लाइ करे रहियो आहे। तव्हां पाण ॿुधायो मां हुन सां कीअं थी ख़ुशि रही सघां? न पुट न न न तो हुनखे ग़लति सम्झियो आहे। हू कंहिं ॿिए खे त ॾुखियो रखी सघे थो पर तोखे न। बाबा जेकॾहिं मां हुन शख़्स सां शादी न कयां त पोइ तुंहिंजे कुंवार थियण जा ख़्वाब पाण सां गॾु क़बर में खणी सुम्हियो छा कंदुसि? बाबा मां हुन सां न अॼु शादी कंदीसि न सुभाणे। मूं हुनखे ज़बान ॾिनी आहे। मां तोखे ॿी गार कीअं ॾींदुसि? तव्हां कुझु बि चओ पर मां हुन सां शादी न कंदी। ईअं न चओ, ईअं न चओ धीअ, ईअं न चओ। मूंखे पीरीअ में कूड़ो न कर। मुंहिंजी पत रख मुंहिंजी। बाबा बाबा तव्हां मूंखे ज़हर जो टुक बि ॾींदव त मां ख़ुशीअ सां पी वेंदसि पर हुन शख़्स सां शादी न कंदसि। आख़िर मुंहिंजी ज़िंदगी मूंखे गुज़ारणी आहे न कि तव्हांखे। बाबा मां हुन सां न अॼु शादी कंदसि न सुभाणे। सरकार साईं सरकार वरी हिकिड़ा छा थी वियो? जल्दी हलो। छा थियो बाबा? अलाए बाबा 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 छा थी वियो बाबा तव्हांखे? बाबा खे छा थी वियो? बाबा 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 जी तबीयत खराब थी वही है। मेहरबानी करे जल्दी अचो। डॉक्टर साहब जल्दी। बाबा डॉक्टर साहब हाँ किए था महसूस कयो? बाबा जी तबीयत हाँ किए? हाँ फिक्र न करो। अल्लाह जी मेहरबानी से उस्मान साहब की तबीयत खतरे का बाहर आए। वक्ती सदमो है उस शायद कहें शदीद सदमो दिनों आए। कोशिश करो तो उस्मान साहब के वरी को सदमो ना अचे। वो इन लाए खतरनाक बल्कि जानलेवा साबित थी सके। तो ये दवाओं घुराए वठूं वक्त सिर खेस ॾींदा। मेहरबानी डॉक्टर साहब। कुंवार थियण जा ख़्वाब पाण सां गॾु क़बर में खणी सुम्हियो छा कंदुसि? मूंखे पीरीअ में कूड़ो न कर। मुंहिंजी पत रख मुंहिंजी।
अखियूं त खोलियो बाबा, मूंखे तव्हांजो हर फ़ैसिलो क़बूल आहे। तव्हां रुगो अखियूं खोलियो बाबा। बाबा तव्हां मुंहिंजा पीउ बि आहियो त मां बि। तव्हां मुंहिंजो कुआड़ी हेठि बि रखंदव न त क़बूल कंदसि बाबा। तव्हां रुगो अखियूं खोलियो बाबा। बाबा हाँ बाबा, तव्हां ख़ुशि रहो बाबा। हिकिड़ी ख़ुशख़बरी ॿुधंदी? ॿुधाईंदे त ॿुधंदुसि। ख़ुशख़बरी इहा आहे त मां ॿी शादी करे रहियो आहियां। यार तोखे शादी न करण खां सवाइ ॿियो कमु कहिड़ो आहे? रुगो अथई शिकार था हणा। पर तोखे त ख़बर आहे त लक्ष्मी उते निवड़ंदो आहे जिते वधाणा नज़र ईंदा अथसि। ऐं हिन दफ़े जेका मुंहिंजी कुंवार थियणी आहे न, उहा हिकु मरणेंग पीउ जी अकेली थी आहे। हा उहो त ठीकु आहे, पर असुल ॻाल्हि त कई कोन मिल्कियत वारी। मिल्कियत मियां, मिल्कियत हुनखे मूंखां ॾेढुणी आहे। बसि ईअं सम्झ त ॼण 5 ई आङुरियूं गिह में। नई नवेली ज़ाल बि ऐं दौलत जो बि ढेर। लक्ष्मी खान, माण्हू दौलत जे पुठियां भॼंदा आहिनि, पर तोसां त उबतो चकर आहे। दौलत तुंहिंजे पुठियां थी भॼे। पर यार हिकिड़ो प्रॉब्लम आहे परवेज़। उहो कहिड़ो? प्रॉब्लम इहो आहे, मूं डॉक्टरनि सां मशवरो कयो आहे। डॉक्टर चवनि था त हू अञा कई साल ज़िंदा रही सघे थो। पर हिन में प्रॉब्लम जी कहिड़ी ॻाल्हि आहे? भले 100 साल ज़िंदा रहे, हुनजे मरण खां पोइ सॼी मिल्कियत जो वारिस तूं ई त थींदे न। पर यार मां इहो नथो चाहियां न। मां चाहियां थो त अॼु मरे त हिन महिल ॾेढ मिलाए 2.5 करे छॾियां। लक्ष्मी खान, तकड़ न कजांइ, किथे फांसी न पई। हुनजे मरण खां पोइ मिल्कियत जो वारिस तूं ई त थींदे न। ख़ैर इहो हाणे मुस्तक़बिल जो मसइलो आहे। पर जेके मरण में घणी देरि बि कयईं त अलाह साईं हथ बि ॾिना आहिनि, दिमाग़ बि ॾिनो आहे, इस्तेमालु कंदासीं। ॾाढो को ॾींघो आहीं, अॻु में ई प्लान ठाहे वेठो आहे। ख़ैर अॻे में तूं यादि अथई न? कहिड़ो? मानी खाइण वारा ॿियो वरी कहिड़ो? अॻे बि ईअं हले वई। हा मानी खाईंदासीं, बिल्कुलु खाईंदासीं। जी साईं। रहमान बाबा, असां मानी खाइण था वञूं। जी। को क्लाइंट अचे त हुनखे विहारजां। बहितर असां जल्दी मोटींदासीं, ठीकु आहे? उथो उथो। फांसी वही न मुझे चक्कर में ॾिसां त हाणे कीअं थी मस्तियूं करी तूं। चंद मुझे मारन के चंद ईज़ा को मुझे मारन के ईज़ा मैं तू की साल आई साल माना गुलाम पानी मुझे सर खरीद गुलाम आई तू आने मुझे मारन के पट्टी बना छड्या गाल याद रख मुझे डुंडा पटणी दा आहिनि। मुखे